हिते वॾे में वॾो मसइलो बिजली, रोड, रस्ता, निकाल ऐं ड्रेनेज सिस्टम जेको आहे, अस्पतालनि जो दुकान आहे, उन खां पोइ जेको स्कूल वञण जो रस्तो आहे, उन जो को रोड न आहे, रस्तो न आहे। हे जनाज़ो असां पीअण जे लाइ बि इहा अहिड़ी सहूलियत न आहे जेका असां मरियल माण्हू खे बि मड़ मकान ताईं सुकून थो पहुचे। अच्छा हिते बिजली ईंदी आहे? हिते ताईं गुज़िरियल 8 ॿाहिरि का असांजो ट्रांसफार्मर ख़राबु आहे, कोई बि असांजी पर घुर न कई आहे। जंहिं वटि वेंदा आहियूं चवंदा आहियूं तव्हां बिल न भरींदा आहियो। मां उन्हनि खे इहे चवणु चाहियां, पूरो पाकिस्तान कर रही आहे, असां सिर्फ़ु कलाधी अरबाब कलाधी वारा कर रहींदा आहियूं। पूरो पाकिस्तान हिन वक़्तु कर्ज़ जे लपेटे में आहे। असां सां इंसाफ़ कयो वञे। असां सां जेके सॻा मुड़ुस वॾेरा आहिनि कॉमरेड, उहे असां सां कश्मीर वारो माहौल ठाही वेठा आहिनि। असां वटि को बि निकाल जो सिस्टम न आहे। ऐं हितां जे जेके कामोर आहिनि तव्हां खां वठी वञनि था, उन्हनि जो छा चवणु, तव्हां विया आहियो उन करे? उन जा साईं ठला आसरा ठला बसि। हाणे इलेक्शन में तव्हांखे ट्रांसफार्मर ॾींदासीं। असांजो जेको हूंदो आहे त पहिरियों जीअं इलेक्शन शुरू थींदी आहे, इहो ठका ठुकी करे ॾींदा, महीनो ॿ ट्रांसफार्मर हलंदो आहे, अहिड़ी ॻाल्हि आहे। ठका ठुकी उहा असां करे ॾींदा। बाक़ी आहे असांखे आसरा इहे 9 ट्रांसफार्मर ॾींदासीं त इहो असांजो हे जेको मेन रस्तो आहे स्कूल वारो, उन में रोड न ठहे। असांजो ॻोठ जो रोड आहे 8000 फुट, असांखे ॾिनो वेंदो आहे 400 फुट। 8000 फुट में असां किथे ठाहियूं 400 फुट? असांखे पाण में विढ़ायो वञे थो। असां हुकूमत खां अपील था कयूं जीअं त अरबाब कलाधी खे लियारी छॾियो वेंदो आहे। हिन लियारी खे ॿियो कुझु न कयो, असांखे पैसनि जी ज़रूरत न आहे। असांखे रोड रस्ता ॾिना वञनि, ॿी सूरत में असां रोडनि ते निकिरी ईंदासीं, पोइ असांजे वस जी ॻाल्हि न हूंदी। जीअं त हिन वक़्तु मूंसां ॻोठ जा माण्हू मौजूदु आहिनि, अॼु हुन सां बि ॻाल्हि ॿुधो। असांखे का सहूलियत न आहे हिन ॻोठ में। असां तमामु परेशान आहियूं। निड़ा विड़ा जेके बि आहियूं सभु हिते परेशान आहियूं तमामु। तव्हां छा चवणु आहे, हिते तव्हांखे स्कूल में सहूलियत आहे? स्कूल में असांखे सहूलियत न आहे। तव्हांखे